छा हाल चाल सभिनि जो। असांजे हिंदू धर्म में कहिड़े बि शुभ कार्य जे अंत में कन्या भोजन करायो वेंदो आहे ऐं इन कन्या भोजन सां अॼु खां 40 साहिब जे विर्तन जे लास्ट जे 9 ॾींहनि जी शुरूआत थी चुकी आहे। कूड़ा ही रिश्ता नाता कूड़ो जग आहे, कूड़ा ही रिश्ता नाता कूड़ो जग आहे। हिक तो ही सच्चो साईं भव सागर मां साईं पार लगाई जै। सब डोहा साजा झूलड़ तू बख्श जाए, सब डोहा साजा दाता तू बख्श जाए। मेहर वसाई साते झूलेलाल साईं, मेहर वसाई साते झूलेलाल साईं। बालक आयो तुझा डोहा